पनवाकिल में कच्चे जे इलाके में कायम मुख्तलिफ ॻोठ दरिया में 4 सबब ॿोॾि जो शिकार आहिनि। तफ़सील माजिद महेसर जी हिन रिपोर्ट में। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं पनवाकिल भरिसां कच्चे वारे इलाइक़े में ॻोठ उमर चाचड़ में। हिते गुज़िरियल वॾे अरसे खां वठी 3 खां 4 साल थी विया आहिनि। जेको सिंधू दरिया आहे, सिंधू दरिया जो कप ते जेके वेठल हिते जेके ॻोठाणा आहिनि तमामु घणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिसी रहिया आहिनि। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी जेको हीउ दरिया आहे अंदरि जेको आहे सो पाणी पाए करे मुख़्तलिफ़ जेके घर आहिनि 50 खां 100 जेके घर आहिनि उहे तबाह हाल करे छॾिया आहिनि। सननि ॻोठनि जो छा चवणु आहे, अचो त कंहिं पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। जेको आहे गुज़िरियल 3 खां 4 साल थी विया आहिनि जेको आहे सो मजबूर थी चुका आहियो, पर हींअर जेको आहे सो गुज़िरियल 10 खां 15 ॾींहं थिया आहिनि तव्हांजे जेको आहे घरनि में जेको आहे सो पाणी मौजूदु आहे, जेके घर तबाह हाल थी विया आहिनि। तव्हांजो हिन बाबति छा चवणु आहे? सॼियूं पाइजियूं ॻोठ पाया वेंदा आहिनि। असां ग़रीब आहियूं, असांखे सरकारी धरती ॿेलनि में मिले, ॻोठ ॿधी विया आहियूं। हितां असां डावाडोल ऐं ज़मीनां पोखां वयूं, माल बि जेके छिटा पतरा कुझु लुड़ी विया कुझु आहिनि। वॾी तकलीफ़ आहे असांखे। नेमुल बदल अहिड़ा पका जॻह ॾिनियूं वञनि, सिर्फ़ु ईअं न जेको कागज़ी ॾिन वरो उते असांखे जॻह न मिले। असांजी किरोड़नि अरबनि जूं मिल्कियतां वयूं, लेकिन जो नेमल बदल असां पाकिस्तानी आहियूं, असां सिंधी आहियूं, असांजो कानूनी असांजो आइनी हक़ आहे। लेकिन जेके असांजे MN साहब इहे किरोना त हिकिड़ो नमूनो आहे, पर हूअं मिलणु कोन चाहींदा आहिनि। भई किरोना जो आहे, किरोना खे छा कंदे? जॾहिं तव्हांजी इलेक्शन थिए थी त ओड़ी महिल तव्हांखे का शइ यादि नथी अचे। जे हिन वक़्तु असां ग़रीबनि ते ॾुखियो वक़्तु आहे त असांजो मथे ते हथु त रखो। हिकिड़ा कमंदो हुयो हिन बार उहो दरिया कढी आहे। ज़मीन त घणियूं हिकिड़ा घणा हज़ार जरेब हुया, उहे कढी वियो दरिया। 3 साल खां वठी दरिया लॻल आहे। हिते असां वोटर पुराणा ऐं पीपल्स पार्टी जा साईं नासर शाह, नोमान शेख, अवेज़ शाह, साईं खुर्शेद शाह हिते हर टाइम ईंदा। असांजी सार संभारा वोटनि दफ़े जे उनजी पंहिंजी हूंदी ॻाल्हि ॿोल अची हिते असां वटि ईंदा। हाणे 3 साल आहे इहो दरिया लॻो आहे। घर असांजा दरिया खणी वियो, टपड़ खणी वियो, माल मिल्कियत खणी वियो, वञी बचाऊं टोआ छड़ा सिर। हिन वक़्त ताईं न पंहिंजो वॾेरो को चाचड़ो, न को ॿी क़ौम वारो वॾेरो, न पीपल्स पार्टी जा उहे वॾेरा वर्कर हिन महिल ताईं काई सार संभार असांजी न लधी अथऊं। त तव्हां कहिड़े हाल में आहियो, कहिड़े ॾुख सुख में आहियो, का माना संभार न लधी अथऊं। जी बिल्कुलु ई अमी हिननि ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हीअ तमामु घणो लाचार थी चुका आहिनि, मजबूर थी चुका आहिनि। गुज़िरियल वॾे अरसे खां वठी 3 खां 4 साल थी विया त हिननि जो जेको भराव दरिया आहे, हिननि घर जेको आहे सो पाए वियो हो, हिन जो तमामु घणो नुक़सानु थी वियो। पर हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि तमामु घणा मजबूर त न आहिनि, हू जेको आहे सो पंहिंजी मनमस्ती में पूरा आहिनि। पर हितां जा जेके ॻोठाणा आहिनि ग़रीब, हू ॾींहुं राति पंहिंजी जेको आहे सो मजबूरी में गुज़ारे रहिया आहिनि। हिननि जा जेको आहे सो 8 खां 10 ॾींहं थिया आहिनि जेके घर आहिनि, 40 खां 50 घर जेके आहिनि उहे तबाह हाल थी विया आहिनि। हिन जो जेको माल मिल्कियत आहे तक़रीबन उहो बि तबाह हाल थी चुको आहे। को माल जेको आहे सो हिन दरिया में जेको आहे सो लुड़ी वियो आहे। कैमरा सां गॾु माजिद महेसर, जेकम न्यूज़, पनवाकिल।